अस्सलाम वालेकुम। मां रईस ज़ाहिद ख़ान मुग़ैरी थो ॻाल्हायां पखे मां। सभिनी दोस्तनि सां मुखातिब आहियां ऐं पखे पंजाबियुनि सां बि मुखातिब आहियां। जेको इहो वाक़ियो थियो 2-3 ॾींहं अॻु में, उन जे बारे में मां थोरो ॻाल्हाइण थो चाहियां। विडे जो अचण जो शौक़ु न हुयो, पर पंजाबियुनि मजबूर करे छॾियो, उन जे करे विडे ते आयासीं। तक़रीबन 15-20 ॾींहं थी विया आहिनि जो असांजो छोकिरी खणी विया आहिनि। हिन जो पीउ ऐं माउ ॿई असां वटि आया राति जो मेड करे, त असां सां ठाह कयो। असां चयोसीं छोकिरो ऐं छोकिरी असांखे पेश कयो, जीअं तव्हां चवंदो असां हूअं ई कंदासीं। त हिन जे पीउ चयो त चई चलो सही आहे, मूंखे 2-3 ॾींहं छॾ, त मां तोखे छोकिरो ऐं छोकिरी ॿई पेश कंदुमि, तव्हां ॿियो को नुक़सानु न कयो। असां चयोसीं ठीकु आहे, को मसइलो ई न आहे, भली तूं ॿई पेश करें थो, ॿिन्हिनि जो गुनाह हुआ त उहे ॿई लोड़नि, ॿिया छो लोड़नि। हिन ईअं करे असां सां मोह न ॾिनई, वञी चुप करे वेही रहियो। वरी चए पियो त चई मां माना हिननि खे पैसा ॾींदुमि, हीअं कंदुमि, छोकिरी छोकिरो ॿई न ॾींदुमि। छा कंदा हे असांजो? छा त उहो असां तोखे करे ॾेखारींदासीं, उहो त हाणे दुनिया ॾिसंदुई। बाक़ी इहो आहे त वरी बि मां पंजाबियुनि खे सभिनि खे चवां थो, बहितर इन में अथव त छोकिरी ऐं छोकिरो ॿई पेश कयो। जेकॾहिं पेश नथा कयो त पोइ माना ईअं सम्झ त पखो सॼो कल्टी करे ॾींदोमांव, मतां भुल हुजेव। ॿिया बि ॾिठा हूंदव जहिड़ा, पर हे जहिड़ो जेका आहे न, माना ज़ाती थी वेंदुई। ऐं इहो आहे त तारीख़ी जहिड़ो थींदुई, मतां भुल हुजे। छॾींदासीं कोन, न अॼु छॾींदासीं न सुभाणे छॾींदासीं। हे जेके ॿमरिया थी न, इहो त तोखे ख़ाली रुॻी मिसकाल ॾिनोसीं। बहितर इन में थई त छोकिरी वापसि कर, त इन में जेके ॿिया बि पंजाबी थी उहे बि बची वेंदई। न त पखे में जेके बि पंजाबी आहिनि टोटल लॾे वञो हितां। जे लॾे नथा वञो त पोइ पंहिंजे सिर जो ज़िम्मेवार पाण हूंदो, बाक़ी छॾींदुमि कंहिंखे बि कोन। हिननि जो दुकानूं आहिनि जेके, या ज़मीनूं आहिनि, या होटलूं आहिनि, त उन में केर बि न वेहे न करे हिननि जो कारोबार, न हिननि जो को ज़मीन वठे ई सही। जंहिं बि वरितो, या हिननि जे होटलनि में मरी वियो, या दुकाननि में मरी वियो, ॿियो कहिड़ो बि क़ौम वारो, छो न भली असांजे क़ौम जो बि हुजे, मरी वियो, उनजो खून फोक आहे। इहो मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां। उहो पंहिंजे खून जो ज़िम्मेवार पाण रहंदो, असां न रहंदासीं। दोस्तो जेको हाणे तव्हां सां भाऊ ॻाल्हायो आहे, मक़सदु ॻाल्हि जी इहा ई आहे, असांजे कंहिं सां बि क़ौम सां को जहिड़ो कोन आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां बिरादरी जे हिसाब में हिन सां ॻाल्हायोसीं। असां चयोसीं छोकिरी छोकिरो मोटाए ॾे असांखे, तूं भाउ असांजो घुमंदो त कंहिंखे ताक़त न आहे तोखे हथु लाहींदो। उन जे बावजूदि हिन चयो आहे त सुभाणे ॿिए ॾींहुं इनशाला मां तव्हांखे हथु करे ॾिनो। 20 ॾींहंनि में असांखे न छोकिरी ॾिनई, न असां वटि आयो, न असांखे जवाबु ॾिनई। छा भला असां एॾा ॻोठ वारा किरियल आहियूं, गले जे ॻोठ वारा एतिरा असां किरियल आहियूं जो असां सां एॾी नाइजाइज़ी? हे नसुल दुनिया खे ख़बर आहे हे नसुल केरु आहे। हे नसुल अञा ॿियो थी, हा सम्झी न, मतां भुल हुजे, हे अञा ॿियो थी। हिन जा वरी करंट ॾिसंदी न त दुनिया ईअं माना हाणे मक़सदु ॻाल्हि जा इहा आहे त इहो थोरो झटको ॾिनोसीं। झटको सम्झे थो नथो सम्झे, कंहिंखे अधरंग थींदो आहे त झटको ईंदो आहे न, हे तोखे अधरंग जो झटको आयो अथई। जेको हाणे झटको ईंदुई न, दुनिया ॾिसंदई, इलाइक़ो सॼो ॿुधंदुई त वाकई हे नसुल छा हुयो। वॾी ग़लती कई अथई तूं, वॾी नाइजाइज़ी कई अथई तूं, जेको अहिड़ी ग़लती कंहिं बि अॼु ताईं न कयो आहे जेको तव्हां कयो आहे। पंजाबी तव्हां आहियो छा, तव्हां में आहे छा? हाणे जेको दुनिया ॾिसंदी न त पोइ ख़बर पवंदी त मुग़ैरी आहे छा। जंहिं पंजाबीअ मस्जिद ते हथु रखी कसम कयो त असांजो वास्तो न आहे, उन्हनि पंजाबियुनि तोसां साथ ॾिनो आहे। यादि कजांइ मनान अब्दुल्ला, तूं चएं थो त हे गले जो ॻोठ आहे, पुट हे गले जो ॻोठ जो अथई, पर हे करंट कुझु ॿियो अथई, सम्झी न। हाणे मां वीडियो में छा तोखे ॿुधायां, मक़सदु ॻाल्हि इहा आहे त मां जेको हे वीडियो भरियां थो न, हे ग़रीबनि मिसकिननि जे लाइ भरियां थो, जेके पापनि खे पुलिस तंग थो करे, पुलिस नाइजाइज़ी थी करे उन्हनि खे पकड़े अंदरि थी करे। हुकूमत मां बाप आहे, उन जे लाइ लख इज़तूं आहिनि। हुकूमत खे असां कुझु बि नथा चई सघूं, उहो सभु कुझु करे थो सघे, असां नथा चऊं। मक़सदु ॻाल्हि इहा आहे त कंहिं ग़रीब सां हुकूमत नाइजाइज़ी थी करे, इहा ग़लति ॻाल्हि आहे। असां सां नाइजाइज़ी कई आहे पंजाबियुनि,
असां पंजाबियुनि सां ई ॻाल्हाईंदासीं, पंजाबियुनि सां ई विढ़ंदासीं। जेतिरो जल्दी छोकिरी मोटाए ॾींदो ओतिरो जल्दी पंजाबी क़ौम पंहिंजो बचाईंदे। जेकॾहिं जेतिरो देरि कंदे ओतिरो पंहिंजो पखे जे पंजाबियुनि जो ख़ैरु न घुरिजांइ, इहो ॿुधाए थो छॾियांव। इहो इन में ई बहितर अथव त माना जल्दी करे छोकिरी मोटाए ॾियो त पंहिंजे पंजाबियुनि खे बचायो। आर्मी बीहारींदी बि कुझु न थींदी पुट, जेको हाणे थींदी न उहो दुनिया ॾिसंदी। मां एसपी साहब खे इहो ई अर्ज़ु थो कयां, हिननि असां सां वॾी नाइंजाइज़ी कई आहे, असांजो नंग खयो अथई, उन खां बावजूद बि तूं नाइंजाइज़ी थो करे, हुकूमत थी तूं नाइंजाइज़ी थो करे, ग़रीबनि खे पापनि खे ॿधे थो, अंदरि थो करे, उनजी कहिड़ी ग़लती आहे? नंगनि ऐं दंगनि ते सिर ॾींदासीं बि सही ऐं सिर उॾाईंदासीं बि सही, इहो मथां भुल हुजे। बाक़ी इहो आहे त वरी बि मां तोखे चवां थो, पंजाबियुनि सभिनि खे जेके बि पखे में वेठा आहियो सभिनि खे चवां थो बहितर इन में अथव त लॾे वञो हितां, घर पंहिंजा ख़ाली करे वञो। जे ख़ाली नथा करे वञो त पोइ पंहिंजो सिर जो ख़ैरु को बि पंजाबी न घुरे त हो चवे त हाणे मुंहिंजो हिननि सां को वास्तो न आहे या मुंहिंजो भत भाइपी न आहे। को बि पंहिंजो ख़ैरु न घुरे, कंहिंखे बि न छॾींदासीं, न अॼु ताईं पंहिंजो हिसाब कंहिंखे छॾियोसीं न छॾींदासीं सही। हे त असांजो यानी जाइज़ी मसइलो आहे, असांजो नंगावती मसइलो आहे, उहो असां कीअं हिननि खे बख़्श कंदासीं। 2-3 ॾींहं खणी असां देरि कयोसीं पर बग़ैर त न आहियूं जो हिननि खे छॾींदासीं, इहो यादि करे छॾिजांइ। नसुल वेढ़ाईंदासीं पुट, नसुल वेढ़ाईंदासीं। हिननि नसुलनि जो जहिड़ो ॾिसजांइ,